मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर अशरफ शाह मूजिब मटियारी ज़िले जे अॻूणे चेयरमैन ऐं पीपल्स पार्टी जो अॻुवाण मखतूम फ़खुर ज़मा जो यूसी बाऊ ख़ान पठान ऐं यूसी पलीजाणी जो दौरो मुख़्तलिफ़ जायुनि ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। पलीजाणी में पीपल्स पार्टी अॻुवाण अब्दुल जब्बार ज़रदारी ऐं ज़िले मटियारी जे सपाव जे सीनियर नायब सदर महमूद ख़ान बिरोही जे मेज़बानी हेठि हिकु शानदार जलसे जो एहतमाम कयो वियो। जलसे खे ख़िताब कंदे मखतूम फ़खुर ज़मा चयो त पीपल्स पार्टी ऐं मखतूम ख़ानदान ग़रीब अवाम जी ख़िदमत में यकीन रखनि था ऐं 15 जनवरी ते साबित कंदा त मटियारी ज़िलो कंहिं जागीरदार जो न पर पीपल्स पार्टी ऐं मखतूम ख़ानदान जो क़िलो आहे। मखतूम फ़खुर ज़मा पलीजाणी लाइ मुख़्तलिफ़ तरक़ियाती कमनि जा ऐलान कया जेके जल्द मुकमल कराया वेंदा। जलसे खे पलीजाणी ज़िले काउंसलर उम्मीदवार हाजी अरशद सुओ, मोहम्मद ख़ान बिरोही, मोहम्मद फैसल ख़ासखेली, अब्दुल जब्बार ज़रदारी आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो। जलसे में बाऊ ख़ान पठान जो ज़िले काउंसलर जो उम्मीदवार यासीन बारीचो, चेयरमैन जो उम्मीदवार अहमद ख़ान ख़ासखेली ऐं वाइस चेयरमैन जो उम्मीदवार वॾेरो अब्दुल जब्बार बाटी, पलीजाणी चेयरमैन जो उम्मीदवार अब्दुल गफ़ार खोसो, वाइस चेयरमैन अयाज़ अली, काउंसलर उम्मीदवार फेरोज़ मला, केसर मंगी, मोहम्मद फैसल बुर्दी ऐं पीपी अॻुवाण हबीबुल्ला बाटी, आशिक अली सुओ, समर सुओ, मोहम्मद यूसुफ बिरोही, शाहरुख ख़ान बाटी, मोहम्मद इस्माइल ख़ासखेली, हाजी हाशिम ख़ासखेली, ज़ुल्फ़कार अली सुओ ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में मेज़बाननि जे तरफ़ां सीनियर सहाफ़ी सागर सोलंगी ऐं सीनियर सहाफ़ी अशरफ शाह खे अजरकनि जा हार पाराया विया।